असांखे अज़ीज़ में खतरो आहे, साद में खतरो आहे। वो केर आहिनि? मंदी ख़ुशी शादी कई आहे। उहे केरु आहिनि? ज़बरदस्ती आहे। अज़ीज़ कोरी, साद कोरी, हाको कोरी, बिल्लो कोरी। असांखे तहफ़ुज़ खपे। असांखे उन्हनि में खतरो आहे। अदी तव्हां छा मसलो? बस मुंहिंजो बि सेम मसलो आहे। हाँ। मां पंहिंजे मुड़ुस सां राज़ीनामे सां शादी कई आहे। जिथे मूंखे पहिरियों ॾिनो हुयो उहे माण्हू ग़लति हुया। मां पंहिंजी मर्ज़ी सां निकाह कयो आहे। मां पंहिंजो ख़ुशि आहियां। मूंखे बसि असांखे तहफ़ुज़ खपे। मूंखे इंसाफ़ खपे। मां ॿियो कुझु बि नथी चाहियां। मुंहिंजे भाइरनि खे कुझु न थिए। मां बसि इन ॻाल्हियुनि खोड़ मतिलबु चाहियां थी। मूंखे मौत मार धमकियूं ॾियनि था। अब्दुल अज़ीज़ चए थो फलानो फलानो त जेको फलाणे खां मार धमकी ॾे। साद चए थो ऐं अज़ीज़ चए थो, हाकिम चए थो ऐं बिलो चए थो जेको असांखे खतरो आहे। बशकियो चए थो ऐं मां पंहिंजी भेण जे ख़िलाफ़ु ॻाल्हायां थी। मूंखे ज़ोर ॾिन पिया हुते। मां हुते शादी न कंदमि। मां पंहिंजी भेण जो बि खिलाफ़ आहे। मुंहिंजे भेण जो बि मुंहिंजे ख़िलाफ़ु आहे। मूंखे चए पियो तूं हिते शादी कर। मां न कंदमि। तव्हां नालो छा आहे? माई ज़मीरा। ऐं तव्हां नासी? अलीशेर। पाण? मेमण। तूं मेमण? जी। ॻोठु? या मोहम्मद अली रखण।